औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बाद। अज़ीज़ान मोहतरम, अॼु जी कॉन्फ्रेंस जो उन्वान कॉन्फ्रेंस करीम अहल बैत जो उन्वान सां आहे। हर साल वांगुरु हिन साल बि अल्हम्दुलिल्लाह कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो वियो इदारे सुख़न सिंध जी तरफ़ां। इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी शख़्सियत उन्हनि जा मौज़ूआत कुछ उलमाए किराम खे ॾिना विया आहिनि, जेके सिंध धरती वादी मेहरान जा अनमोल मोती अल्हम्दुलिल्लाह असांजी लाइन में मौजूद आहिनि। सो करीम अहल बैत इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे जेको लक़ब मिलियो, इंशाअल्लाह अॻिते उन जी असां वज़ाहत कंदासीं थोरी घणी। करीम अहल बैत उहे जेके ॾियण खां नक़ीब आहिनि। करीम अहल बैत उहे जेके हिकु दफ़ो ॾियण वरी घुरण जी ज़रूरत ई न पवे। करीम अहल बैत उहे जंहिंजी सखावत जग में मशहूर हुजे। करीम अहल बैत उहे जंहिं जो नालो हर आम और ख़ास जी ज़ुबान ते मशहूर हुजे। करीम अहल बैत कहिड़ा उहे जंहिं पंहिंजो सॼो माल राह ख़ुदा में क़ुर्बान कयो। करीम अहल बैत याने अहिड़ा करीम जंहिंजे ते जेको वञे त उहो हथें ख़ाली कॾहिं बि वापसि न मोटियो। सो अॼु करीम अहल बैत जे उनवान सां कॉन्फ्रेंस आहे। असां वटि असांजे दरमियान काफ़ी बुज़ुर्गान इंशाअल्लाह अज़ीज़ इन मौज़ू ते गुफ़्तगू कंदा। उनमां असांजा मुअज़्ज़ज़ मेहमान सिंध धरती जा हुज्जतुल इस्लाम मौलाना गुलाम जाफ़र जवादी साहब ऐं हुज्जतुल इस्लाम मौलाना नफ़ीस अहमद मुतहरी साहब, हुज्जतुल क़िबला मौलाना साबित अली सईदी साहब, हुज्जतुल इस्लाम क़िबला मौलाना अशफाक हुसैन इतरती अल नजफ़ी साहब, हुज्जतुल इस्लाम मौलाना गुलाम मोहम्मद मुर्तज़वी अल नजफ़ी साहब ऐं हुज्जतुल इस्लाम क़िबला मौलाना साजिद अली रहमानी अल नजफ़ी साहब आहिनि। असां वटि हींअर लाइन में मौजूद आहिनि। बग़ैर कंहिं तमहीद जे असां दावत ॾींदासीं हुज्जतुल इस्लाम क़िबला मौलाना गुलाम जाफ़र जवादी अल नजफ़ी साहब जन खे। साईं जन जो मौज़ू आहे फ़ज़ाइल इमाम हसन अलैहिस्सलाम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। क़िबला मोहतरम। अलैकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। आवाज़ अचे पियो? महिरबानी जो अवां असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो। अल्लाह साईं अवांखे ख़ुशि रखे। असां तव्हांखे हिन प्रोग्राम में हिन कॉन्फ्रेंस में भली कार चऊं था। वॾी महिरबानी, ख़ुदा मूंखे सलामत रखे। तमाम दोस्त जेके सुखने सिंध में इन कावश ऐं सिंध धरती के मोहम्मद आल मोहम्मद जे नूरानी कलिमात सां हमेशा मुनवर कंदा आहिनि। अवां सभिनी खे ख़ुदा सलामत रखे ऐं अवां जूं कावशूं अल्लाह क़बूल। आमीन। जज़ाकुमुल्लाह ख़ैरा। साईं वॾी अवां महिरबानी। साईं असांखे यादि कयो। अल्लाह साईं अवांखे ख़ुशि रखे। अवां जो महिरबानी जो क़ीमती वक़्तु ॾिनो। बस बग़ैर कंहिं तमहीद जे मौलाना हज़रात भी काफ़ी इंशाअल्लाह कॉन्फ्रेंस में शिरकत करण फरमाइंदा। अवां जो मौज़ू आहे फ़ज़ाइल इमाम हसन अलैहिस्सलाम। इमाम हसन अलैहिस्सलाम जो मौज़ू ते गुफ्तगू कंदा। मौज़ू इमाम के किराम इस्तफ़ादा फरमाइंदा। इंशाअल्लाह मौजू जे मुताबिक ही चंद कलिमात तव्हांजे साम्हूं गोशगुज़ार कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु अला अहलिहा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी क़ुरआनिल करीम व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। खुदावंद आलम बेहक़ मोहम्मद व आले मोहम्मद तमाम शियान हैदर करार ऐं तमाम मुसलमानन के खुश ऐं खुरम रखे। बिलखस सुखने सिंध जी तमाम दोस्तन के अवां मौला हसन मुजतबा जे सदके कामयाब ऐं कामरान फरमाए ऐं अवां के सभिनी के शादो आबाद रखे। जो यतीमान आले मोहम्मद जो कंहिं बि सबब जे ज़रिए कंहिं बि प्रोग्राम जे ज़रिए अवां यतीमान आले मोहम्मद ताईं
पैगाम आले मोहम्मद पहुचायो था। मुख्तसर गुफ्तगू आहे जीअं मौजू आहे इमाम हसन मुजतबा सलावतुल्लाह व सलामुहु अलैहि जी विलादत ऐं उन जा कुझु जेकी फ़ज़ाइल आहिनि। वॾो वसी मौजू आहे इमाम मुजतबा जी ज़िंदगी ते मूं जहिड़ो हक़ीर अगरि वेहे त कुझु न कुझु पढ़ी सघे थो। कमालात, सखावत, शुजात, इल्म, हर पहलू ते इमाम मुजतबा अलैहिस्सलातु वसलाम अकमल ऐं अतम नज़र था अचनि। 15 शाबान 15 रमज़ानुल मुबारक 3 हिजरी खुदावंद आलम फी बुयूतिन अज़नल्लाहु अन तुरफ़ा व युज़कर फी हस्मो, इन पाक घर में ऐं इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिजस अहलल बैत, इन पाकीज़ा बैत अली व फातिमा में अल्लाह मरजल बहरैन यल्तक़ियान व बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जहिड़ी हसन मुजतबा जी सूरत में नेमत अता कई। अल्लाह साईं इन मौला के आदाब जेकी ज़िंदगी रविश गुज़ारण जा तौर तरीक़ा उहे अजीब अता कया, जो परवरिश करण वारो रसूल, कायनात जो सरदार, उन खां पोइ अमीरुल मोमिनीन, उन खां बाद जनाब ज़हरा सलामुल्लाह अलैहा, ही वाहिद शख्सियत जेका हिन वक़्तु परवरिश पाए थी, उनखे परवरिश करण वारा अगरि ॾिसूं था त मुस्तफ़ा सरदार अंबिया, अगरि ॾिसूं था त अमीरुल मोमिनीन मुर्तज़ा सैयदुल औसिया, अगरि उन जी वालिदा खे ॾिसूं था त अल फातिमतो सैयदतो निसाइल आलमीन, याने सरदारनि जी बज़म में जेको सरदार परवान चढ़े थो उनखे हसन मुजतबा अलैहिस्सलातु वसलाम चवंदा आहिनि। इमाम मुजतबा अलैहिस्सलातु वसलाम जे जंहिं बि पहलू ते तव्हां नज़र कंदो, चाहे वो इल्म हुजे, चाहे शुजात हुजे, चाहे सखावत हुजे, चाहे सवाल खे खाली न मोटाइण, सखावत हुजे, अता हुजे, हर पहलू में इमाम अलैहिस्सलाम अव्हां खे अतम ऐं अकमल नज़र ईंदा। ऐं वाक़अन ही घराणो ई उहो घराणो आहे जे जीअं क़ुरान मजीद में इन मासूम जे लाइ जेका काफ़ी आयतूं आहिनि, मसलन सूरत दहर जो पूरो जेको शान नुज़ूल आहे जनाब हसन मुजतबा अलैहिस्सलातु वसलाम ऐं सैयद शुहदा अबी अब्दुल्लाह अल हुसैन जे बारे में आहे। मशहूर वाक़ियो आहे, तफ़ासिर में उलमा लिखियो आहे, हसनैन बीमार थिया आहिनि ऐं उन जी नज़र जे लाइ रोज़ा रखिया विया। रोज़ा अफ़्तार थियनि पिया, केॾी महिल साहिल पियो अचे, कंहिं वक़्तु मिसकीन पियो अचे, कंहिं वक़्तु असीर पियो अचे। 3 ॾींहं इन्हनि बचड़नि बि रोज़ा रखिया, पंहिंजे नाने सां गॾु, पंहिंजी माउ सां गॾु, पंहिंजी कनीज़ फिज़ा सां गॾु। जीअं अफ़्तारी जो वक़्तु थिए, असीर, यतीम, फ़क़ीर अचनि पिया, 3 ॾींहं इहे शख़्सियतूं पाणी पीअंदा रहिया, पाणी ते ई गुज़ारो कंदा रहिया ऐं अफ़्तारी कंदा रहिया। लेकिन ख़ुदावंद आलम इन्हनि हस्तियुनि जे बारे में तुहफ़तन सूरत दहर खुदावंद आलम जिब्रील जे ज़रिए मोकिली। उन में आहे वयुतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा, यानी इन आयत जो भी मिसदाक हसन मुजतबा अलैहिस्सलातु वसलाम आहे। ॿी आयत क़ुरान मजीद जी आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। इहा आयत ब जनाब हसन मुजतबा इन जो मिसदाक आहे। जी ॿी आयत आहे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अनकुम रिजस अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इहा आयत भी इन जो भी मिसदाक जनाब हसन मुजतबा आहे। या जहाँ वक़्तु तौहीद ते वक़्तु आयो, नजरान जे नसारा सां रसूलुल्लाह के सिद्दीकीन जी ज़रूरत पइजी वई, त उन आयत जो भी मिसदाक जिते 4 ॿिया मासूम आहिनि उते जनाब हसन मुजतबा आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़कुल तआलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम थुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। त नजरान जे नसारा में जेको मुस्तफ़ा पूरे मदीने में अगरि सिद्दीक जो टोलो वठी वियो आहे त उन्हनि सिद्दीकनि में हिकु शख़्सियत जनाब हसन मुजतबा आहे। कमाल मौला जो हिकु फ़ज़ाइल क़ुरान जे लिहाज़ सां आहिनि जेकी चंद आयतूं अवां जे गोश गुज़ार मूं कयूं।
हज़रत रसूल खुदा बिहारुल अनवार में एक अजीब रिवायत लिखन था। हज़रत रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन मुजतबा जे लाइ फरमाइन था, अमल हसन फ इन्नहु इब्नी व वलदी। मौला फरमाइन था, पुत्र हसन मुंहिंजो पुत्र आहे, मुंहिंजो बचड़ो आहे। बिहारुल अनवार में जेका रिवायत आहे उन में लफ़्ज़ आहे व मिन्नी, ऐं ॿी किताब में इन रिवायत जे लाइ हिकिड़ो जुमिलो आहे व बज़अतुम मिन्नी। बिहार में आहे त हसन मुंहिंजो मूं मज़ा आहे, ऐं इन रिवायत खे जंहिं ॿी किताब में मूं मुतालो कयो उते जुमिलो नज़र आयो व बज़अतुम मिन्नी, हसन मुंहिंजे जिगर जो हिसो आहे। उन खां बाद में हज़रत रसूल खुदा मौला जा फ़ज़ाइल बयान कंदे फरमाइनि था, व कुर्रतु ऐनी, हसन मुजतबा मुंहिंजे अखियुनि जो ठंडक आहे, अखियुनि जो ठार आहे। व ज़ियाउ क़ल्बी, हसन मुजतबा मुंहिंजी दिलि जी रोशनी आहे। व समरतो फ़ुआदी, मुंहिंजे दिलि जो जिगर गोशे जिगर आहे। उन खां बाद में मौला हज़रत रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम जा फ़ज़ाइल बयान कंदे अजीब जुमिलो फरमाइनि था, वहुव सैयदो शबाब अहलिल जन्नत, ही हसन बचड़ो जवानान जन्नत जा सरदार आहिनि, जेकी भी जन्नत में वेंदा। यानी इन्हनि जुमलनि में मां हिकु नुक्तो ऐं हिकु अवाम ताईं मैसेज इहो पहुचाए सघां थो। मौला फरमाइनि था, जेकी भी जन्नत में वेंदा, जितां जा बि हुजनि, अगरि उहे जन्नत में वेंदा त उन्हनि जी सरदारी हसन मुजतबा वटि हूंदी। उन खां बाद में मौला हज़रत रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बचड़े जा फ़ज़ाइल बयान कंदे मौला फरमाइनि था, अल हसन हुज्जतुल्लाह अलल उम्मत, मुंहिंजी तमाम उम्मत ते अल्लाह जी तरफ़ खां हसन मुजतबा हुज्जतन। हाणे मौला रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बचड़े हसन मुजतबा जे इस्मत तहारत उन जा मनाक़िब बयान कंदे, उन जे इज़्ज़त शान मान मर्तबो बयान कंदे दुनिया वारनि खे फरमाइनि था, अमरुहु अमरी, हसन मुजतबा जो हुकुम, हसन मुजतबा जो अमर मूं रसूल जो अमर आहे, यानी हिन जो अमर मुंहिंजो अमर आहे। व कौलुहु कौली, हसन मुजतबा जो कौल मुंहिंजो कौल आहे। हज़रत रसूल खुदा क़यामत ताईं हिकु ऐलान कनि था, मुस्तफ़ा फरमाइनि था, मन तबिअहु फइन्नहु मिन्नी। मौला फरमाइनि था, जंहिं बि मन तबिअहु, जंहिं बि हसन जी इत्तिबा कई, फइन्नहु मिन्नी, उहो मुंहिंजी मिन्नियत में दाख़िल आहे। यानी उहो जेको हसन जो ताबिया आहे, गोया के उहो मुंहिंजो ताबिया आहे। जंहिं हसन जी पैरवी कई उन मुंहिंजी पैरवी कई। जंहिं हसन जे कौल खे कौल सम्झो, उन सम्झो त मूं रसूल जे कौल ते अमल कयो। जंहिं हसन मुजतबा जे अमर खे अमर सम्झी करे इम्तिसाल अमर कयो, गोया के उन रसूलुल्लाह जे अमर खे छा कयो, इम्तिसाल अमर कयो। उन खां बाद में रसूल खुदा फरमाइनि था, वमन असाहु फलैस मिन्नी, जंहिं हसन मुजतबा जो इनकार कयो, फलैस मिन्नी, उहो मूं मंझा न आहे। मूं मंझा यानी न आहे मतलब छा भी करे, अगर हसन जो इनकारी आहे त गोया के उहो मुंहिंजो इनकारी आहे। अगर हसन सां बुग़्ज़ रखे थो त गोया के उहो मूंसां बुग़्ज़ रखे थो। अगर हसन सां दुश्मनी अथसि त गोया के उनजी मुंहिंजी दुश्मनी आहे। छो, अमरुहु अमरी, हसन जो अमर मुंहिंजो अमर आहे। व कौलुहु कौली, हसन जो कौल मुंहिंजो कौल आहे। इहे मुंहिंजे मौला जे लाइ हिकु रिवायत बिहार में आहे। इन खां बाद में तव्हां मौला जे हिल्म ॾिसो, बुर्दबारी ॾिसो, सखावत ॾिसो। सखावत ते इन मेआर ते मौला मुजतबा जी सखावत आहे जो अॼु बि दस्तरखान इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी दुनिया में फैलायो थो वञे। ही इमाम जी सखावत आहे। मूं हिकु रिवायत पढ़ी किताब में, इब्न अब्बास खां रिवायत आहे। इब्न अब्बास फरमाइनि था त मौला एॾो त साहिल खे अता करण वारो हुयो जो कॾहिं बि साहिल खे वापसि न मोटाईंदो हुयो। मौला हसन मुजतबा जे लाइ मूं हिकु रिवायत पढ़ी, हिकु शख़्स अची करे चएसि थो, मौला मां ग़रीब आहियां, मुंहिंजी मदद कयो। मौला हुनजी मदद कई। साहिल हिकिड़ो उथी करे चएसि थो, मौला छा वजह आहे जो जॾहिं बि तव्हां वटि साहिल ईंदो आहे, को फ़क़ीर ईंदो आहे, त तव्हां उन फ़क़ीर खे ख़ाली न मोटाईंदा आहियो। उते इमाम मुजतबा हिकु कमाल जी इंतिहा, या ईअं खणी चवां सरहदूं कमाल जूं ख़तमु कंदे मौला हिकिड़ो जुमिलो फरमाइनि था, अना फ़क़ीरुन इंदल्लाह, मां अल्लाह जो फ़क़ीर आहियां। जॾहिं मां अल्लाह जो फ़क़ीर आहियां, मूं वटि अगरि को फ़क़ीर ईंदो आहे
त मां फ़क़ीर खे वापसि मोटाइण गवारा न कंदो आहियां, छो जो मां ख़ुदि फ़क़ीर इल्लाह आहियां। इब्न अब्बास रिवायत कनि था मौला जी सखावत जो हिकिड़ो जुमिलो मशहूर मारूफ़ आहे। इब्न अब्बास फरमाइनि था हसन मुजतबा मस्जिद में एतिकाफ़ करे रहिया हुया, एतिकाफ़ जी इबादत में मसरूफ़ आहे। मौला हिकु साहिल अची करे चवनि था मौला मुंहिंजी मदद कयो, मौला मुंहिंजी मदद कयो। मौला फरमाईंदा हिन वक़्तु मुंहिंजी जेब में का मिल्कियत न आहे, पर साहिल फरमाइनि थो मौला अगरि तव्हां वटि पैसा न आहिनि, मिल्कियत न आहे, त पोइ जंहिं शख़्स जो मां कर्ज़ी आहियां उन मूंखे ॾिनी आहे धमकी, हू मूंखे जेल में विझराईंदो, ॿधाईंदो, गिरफ़्तार कराईंदो, उन जा ते हली करे मुंहिंजी सिर्फ़ु तव्हां मुंहिंजी तरफ़ खां तव्हां ज़ामिन थियो। बसि इहे जुमिला ॿुधणा हा। इब्न अब्बास फरमाए थो उन वक़्तु इमाम मुजतबा एतिकाफ़ मां हलणु लॻो, एतिकाफ़ छॾे करे हलणु लॻो। इब्न अब्बास चए थो मां वञी मौला मुजतबा खे हिकु जुमिलो चयो, मौला तव्हां भुलिजी त न विया आहियो, पर हा हेॾे ते इस्मत आहे, इस्मत में इस्यान किथे? मौला न भुलण वारो हुयो न भुलियो ई। इब्न अब्बास सवाल कयोसि, मौला हसन मुजतबा फरमाइनि था इब्न अब्बास मां भुलियो न आहियां, लेकिन ही साहिल मूं वटि आयो आहे, मां पंहिंजे बाबा खां ॿुधो, मुंहिंजे बाबा मुंहिंजे नाने रसूलुल्लाह खां ॿुधो, नानो रसूल इहो जुमिला फरमाए पियो अगरि कोई शख़्स कंहिं मोमिन भाउ जी हाजत खे पूरो करे त उन जो सवाब ईअं आहे जीअं 900 साल ख़ुदा जी इबादत में गुज़ारे। ऐं उहा इबादत कहिड़ी? ॾींहं में रोज़ो, राति में क़ियाम। त ही कमाल आहे इमाम जे सखावत जो मौला एतिकाफ़ छॾे करे हिकु साहिल मोमिन जी वञी छा थो करे, हाजत रवाई करे थो पियो। ऐं उन खां पोइ तव्हां अगरि सीरत ॾिसो मौला जी सखावत आहे, अखलाक ॾिसोसि मौला जो एॾो त करीम अखलाक जो हिकु शामी खे पढ़ाए करे मोकिलियो वियो त तव्हां वञी इहानत कयो। हसन मुजतबा जी तारीख़ में जुमिला आहिनि, तव्हां किताबूं खोलियो तव्हांखे मिलंदा। अची करे इमाम सां, हालांकि इमाम खे सुञाणे बि नथो, पढ़ायल जो हुयो, अची करे इहानत आमीज़ जुमिला इस्तेमाल थो करे। करीम अहल बैत जो फर्द इमाम मुजतबा हुनखे चएसि थो सफ़र खां आयो आहियां, थकल हूंदे मां तोखे मानी खारायां, थकिजी पियो आहियां, तव्हांखे मां वेहण जी जॻह ॾियां। मौला हू ॻाल्हाए थो पियो, हू बदशद पियो थो ॻाल्हाए, इमाम उन ते अञा वधीक एहसान पियो थो करे। एहसान कंदे कंदे जंहिं वक़्तु हमरा थकिजी पियो आहे, मौला उन जी रिवायत आहे मौला उनखे पाणी पीआरियो, मौला चयोसि पाणी पी, थकिजी पियो हूंदे। जंहिं वक़्तु इहा कैफ़ियत थो ॾिसे त मां बुरो भलो थो ॻाल्हायां ऐं ही शख़्स मूंखे एहसान जे मथां एहसान पियो थो करे, एहसान जे मथां एहसान पियो थो करे, ही केरु आहे? हाणे पुछा थो करे ऐं बंदे ख़ुदा पंहिंजो तारीफ़ त करा, पंहिंजी शख़्सियत त ॿुधा, पोइ आहीं केरु? उन वक़्तु मौला फरमाइनि था जंहिंजी तो हिन वक़्तु ताईं इहानत कई आहे उहो हसन इब्न अली मां पाण आहियां, उहो हसन इब्न अली मां पाण आहियां। जंहिं वक़्तु अखलाक इमाम हसन मुजतबा उन शामी ॾिठो त हेठि लही पेरनि ते हथ रखी करे जुमिला थो चवे, मौला असांखे त ग़लति ॿुधायो वियो हो, मौला हाणे असांखे कलमे हक़ पढ़ायो। उहो इमाम जो सुठो अखलाक ॾिसी, मौला जो सुठो किरदारु ॾिसी करे ऐं हिकु बहितरीन मोमिन बणिजे थो पियो। ख़ुदावंद आलम असां सभिनी खे बिलअख़स शियाने हैदर करार खे इमाम मुजतबा जी सीरत हलण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। ख़ुदावंद आलम असां सभिनी खे इमाम हसन जे सीरत मां कुझु सिखण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह से यहाँ की खुश रखे। इमाम बेहतरीन इमाम हसन मुजतबा जिक्र किया तो वीडियो बोला सो अलीज़ान इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलातु वस्सलाम जंदी ज़ात गिरामी चाहे मैदान मुबाहला में हुजे, चाहे सखावत जो उन्वान हुजे, चाहे शुजाअत जो उन्वान हुजे, चाहे शुजाअत जो ज़िक्र थिए त हिन घराणे जो इहो ज़िक्र थींदो,
चाहे जन्नत जी सरदारी हुजे, वाक़ई इहे जन्नत जा सरदार आहिनि। ऐं इहो ई घराणो हिकु एतिरो फज़ीलतुनि वारो घराणो आहे जंहिंजो फ़ज़ाइलनि जो शुमार नथो कयो वञे, चाहे फ़ज़ाइल हुजनि, फ़ज़ाइल कमालात हुजनि। इहो ई घराणो